औरतूं सदाईं इहो चवंदियूं रहंदियूं आहिनि त मर्द संदनि भेट में घटि ॾाह आहिनि, पर साइंस बि इहा ॻाल्हि मञे वरिती आहे त सभ खां चरियाण मर्द हूंदा आहिनि। पंहिंजी ज़हनी ऐं जिस्मानी सलाहियतुनि ते पूरो लहंदड़ मर्दनि लाइ बुरी ख़बर इहा आहे त खेनि औरतुनि जी भेट में वधीक चरियाण करार ॾिनो वियो हो। ब्रिटिश मेडिकल जर्नल में शाया थियल तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त मर्दनि लाइ इहो एज़ाज़ सभ खां वधीक अहमकाणे अंदाज़ में मरण सबबु ॾिनो वियो। 90% मर्द चरियाप सबबु मारिजी वेंदा आहिनि। इन जा मिसाल बि होश उॾाईंदड़ आहिनि, जंहिंमें हिकु शख़्स पंहिंजे ई धमाकेदार मादे सां पाण मारिजी वियो हो, ऐं अहिड़ो शख़्स जंहिं शॉपिंग ट्रालीअ ज़रिए रेलवे लाइन ॾाढो ड्रोड़ण जी कोशिश कई त मौत जो खाज बणिजी वियो। मुहक़िक़नि मूजिबि असुल में मर्दनि खे ख़तरो ॻिचीअ में विझण जो शौक़ु हूंदो आहे, जो हिननि जो अक्सर मौत चरियाप वारे अंदाज़ में थींदो आहे, जंहिंजे करे असां वटि मर्दनि खे इहो एज़ाज़ ॾियण खां सवाइ को रस्तो न बचियो हो। तहक़ीक़ दौरान 132 मिसालनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं हर हंधि मर्द अगभरा नज़र आया। हिकु शख़्स जो ज़िक्र कयो वियो त हुन हिकु फिल्मी सीन खे सच साबित करण लाइ हक़ीक़त में पाण खे मारे विधो। न्यूकैसल यूनिवर्सिटी सां वास्तो रखंदड़ मुहक़िक़ डॉक्टर डेन्स लैंड्रम मूजिबि अहमकाना ख़तरा उहे हूंदा आहिनि जेके सम्झ खां मथां हुजनि ऐं उन्हनि खे नज़रअंदाज़ करणु वधीक बहितर हुजे, पर मर्दनि जो रवैयो ईअं हूंदो आहे ॼण अकुल विरहाइजण महिल परूण खणी बीठा हुआ। हिननि जो अकुल ख़तरनाक कमु कंदे कमु नाहे कंदो ऐं अजायन कमनि में हरू भरू हथ विझण खां नाहिनि मुड़ंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk